वारो अॼु असीं पढ़ाई बाबति कुझु सरगर्मियूं कंदासीं ऐं मज़ेदार किताब पढ़ंदासीं। असीं ऊ सुर आवाज़ सां ठहींदड़ 3 पदनि वारा लफ़्ज़ पढ़णु सिखंदासीं ऐं उन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु करणु पिणु सिखंदासीं। जेके लफ़्ज़ी फ्लैश कार्ड ऊ आवाज़ सां ठहींदड़ आहिनि उन्हनि खे अलॻि कंदा ऐं जेके लफ़्ज़ी फ्लैश कार्ड ॿियनि आवाज़नि सां ठहियल आहिनि उन्हनि खे तव्हां अलॻि करे रखंदा। Here, chol